काबिल एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों भाइरो अज 11 शाबान मुअज़्ज़म 1447 हिजरी 1 फरवरी सन 2026 आचर वारी दिहाड़ी थी ॻोठ कजलो खान मोगेरी में हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहब जी मदरसे मां फारिग शुद हुफ़ाज़े कराम जी दस्तार फजीलत जी उन्वान सां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन्वान सां प्रोग्राम रखियो हुयो। अल्लाह सही हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक बिरोई साहब जी बुगेरी साहब जी मथा पांजी बाज रहमत फरमाइया अल्लाह ताला उन खां पांजे दीन जो एडो कम वरतो जो अल्हम्दुलिल्लाह मुगेरिन जी ॻोठ में कम अज कम न थींदा तभी इन मदरसे मां जेके साईं जे मदरसे मां फारिग हाफिज सगोरान घट में घट 70 खन थींदा। 5 टोनड़ी साईं ॿुधाया अज भी हुन ॻोठ जा हूंदा। हिन इलाइके में हर ॻोठ जे मस्जिद में साईं मोहम्मद सिद्दीक साहब जे मदरसे मां फारिग हाफिज तरावीह जे लाइ भी हूंदो। अल्लाह साईं जे इन मदरसे के ताक़मत आबाद फरमाए बुलंद आवाज सां आमीन त चओ। जलसे जी पिछाड़ी या नाहे अमीर मोहतरम जमियत उलमा इस्लाम सूबे सिंध जा अमीर दरगाह आलिया कादरिया राशिदिया खानकाए हालेजी शरीफ या चिश्मो चराग ऐं साईं पूरे सिंध जे जमियत उलमा इस्लाम जा अमीर उहे भी तहां जे ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह पहुची चुका। सुभान अल्लाह ईंदा के जो बुक दे वेठा फर्जंद शहीद इस्लाम अल्लामा ताहिर महमूद साहब भी अनकरीब हेना होड़ा है मदरसे मां जेका हाफिज सगोरा फारिग थियन उन जी दस्तार बंदी थींदी। आलिम बुजुर्ग उन्हनि जे मतलनि ते रूमाल जा पटका बधंदा। मुगेरी साहिब बी कौम वारो ये कपड़े जा टुकड़ा न समझो बल्कि जन्नत जा ताज हूंदा। अल्लाह जे घर मां राज़ी थींदो आहे उन घर मां गुलाब जा गुल कढंदो। ॾींहं जी पिछाड़ी आहे मूंखां पोइ जलसे जी भी पिछाड़ी आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असांजी पछाड़ी चङी करे आमीन। अॼु उन्हनि माण्हुनि जो दिलियूं ठरी पवंदियूं जिन साईं जे मदरसे सां तावन कयो। ज़कात ख़ैरात सदक़ात कुर्बानी कड़क सारियूं ॾिनियूं छो त साईं जो मदरसो तक़रीबन मां सम्झां थो त 50-60 खां मथे तालिब उस्ताद महिनत था कनि। मुबारक आहे साईं खे ऐं हाफिज़नि खे ऐं हाफिज़ जे अबी अम्मा खे। 15 शाबान मुअज़्ज़म जी रात अचे थी। टाइम मूंखे ग़ालिबन तमाम थोड़ो आहे छो त जॾहिं कायदीन ईंदा दस्तार बंदी थींदी वरी उन्हनि जा बयानात थींदा। मां हाज़िरी लॻाइण आयो आहियां। मां त उन ज़माने खां वठी जॾहिं वाज़ शुरू कया अथमि त साईं मोहम्मद सिद्दीक साहब हिते मूंखे वाइज़ करायो हो ऐं इंशाअल्लाह उन ज़माने खां वठी अॼु ताईं मां हिकिड़ो जलसो बि साईं न छॾियो आहे। मूंखे न मां घुसायो मनो करियो आयो जो वाचूड़ो सियाब साहब गुलाम रसूल शादात को रहमतुल्लाह अलैह मुखवाइज करे के निकरिया आयो वाइज मोजो वारो अञा वेठ में एड़ो जून जुला जो महीनो हिय जो आयो त जमात भरी वई वडी हिकड़ो शहतीरो वडो हेडो तुलो ठक त मुझे मथो पर मथे में न कुले दी पयो। सुभान अल्लाह। मां जो बाबा लिखदो जैसी बच्चो हम जो एड़ो भलो का थिया जो शहीद थिया दुआ है तरफ शहादत जो मौत दे
उन ज़माने खां वठी आहे मूंखे पंहिंजो ॻोठु आहे ईअं सम्झो मुंहिंजो इलाइक़ो आहे मुंहिंजो घर आहे साईं मोहम्मद सिद्दीक़ मुंहिंजे वॾे भाउ सां गॾु पढ़ियो आहे उहो मुंहिंजो वॾो भाउ आलिम हो साईं आला सां गॾु पढ़ियो 47 उहो जेको मके पाक में काबतुल्लाह पहुतियो मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी ऐं ॿिया बि काफ़ी आलिम आहिनि मूंखे साईं मुंहिंजो भाउ पारो त करे त इहे जीअं मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां न या अबे जी जाइ ते त इन्हनि खे बि पंहिंजे अबे जी जेतिरी इज़त ॾींदो कर मां साईं मोहम्मद सिद्दीक़ खे पंहिंजो रूहानी अबो सम्झंदो ही वॾा बुज़ुर्ग हिननि दीन जी ख़िदमत कई आहे वॾी जियां अमीर मोहतरम ईंदो स्टेजन मां जाइ छॾींदुसि ज़रूरी न आहे अल्लाह ने बरकत करे मां इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ आहियां मूंखे वॾा लक़ब ॾियो मां लाइक़ न आहियां बाक़ी शुक्र रब जो आहे जो अल्लाह मूंखां कमु वठे थो मां चपी चपी ते अल्लाह जो क़ुरान पढ़ियो थो ऐं मां दुआ इहा कंदो आहियां त अल्लाह मूंखे क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत ॾी जाए 15 शबान जी राति साल जो फ़ैसिलो थींदो आहे साल जो सॼे बजट पेश थींदी आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आसाजी मुझा आका तोखे ख़बर आहे त 15 शबान जी राति छा थींदो आहे जंहिंसे मूंखे ख़बर न आहे हुज़ूर फरमायो 15 शबान जी राति अल्लाह जा मलाइका दफ़्तर खोलींदा दफ़्तर खोले करे लिखत कंदा त हिन साल घणा ॿार ॼमंदा हिन साल घणा माण्हू मरंदा हिनखे काथे रोज़ी मिलंदी हिनखे काथे रोज़ी मिलंदी घणी मिलंदी सॼे साल जो फ़ैसिलो थींदो ऐं हिन राति रब ऐलान कंदो अल्लाह जी रहमत दुनिया जे हिन परे आसमान ते नुज़ूल फरमाए करे रब ऐलान कंदो हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू आए कोई गुनाहन में बुडल करे तमा रब गुनाह बख्शासे आए कोई बीमार करे तमा बीमारी दूर कयासे आए कोई मुश्किल में बादल घुरे तमा मुश्किल दूर कयासे आए कोई सुन्यो घुरे तमा आसूदो कयासे रब साईं जी रहमत सुबह सादक ताईं ॿारनि खे छॾींदी अल्लाह इन पंहिंजनि ॿारनि खे बख़्श छॾींदो बनी कल्ब हिकिड़ो कबीलो आहे उन्हनि खे बकरियूं घणियूं हूंदियूं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बनी कल्ब कबीले जे बकरियुनि जे वारनि खां वधीक अल्लाह पंहिंजे ॿारनि खे माफ़ कंदो बिना तौबा बिना तोखे माफ़ी हल तोखे माफ़ी हल तोखे माफ़ी पंज माण्हू ऐलान जिनखे रब माफ़ न कंदो जागो था घणा घणा यादि कंदो जेकॾहिं उहे पंज माण्हू बि आया अल्लाह खां उन राति माफ़ी वरतऊं अल्लाह जे दर ते लड़ी आया तौबा कयूं रब तो फरमाए मां उन्हनि खे बि माफ़ी ॾेई छॾींदुसि साईं उहे कहिड़ा पंज फरमायई शराब जो आदी न साईं शराबी शराब पीअंदे पीअंदे बिना तौबा मरी वियो जन्नत में दाख़िल न थींदो जन्नत मुंहिंजे बाबे जी न आहे हासिद हसद करण वारो साड़ो करण वारो इहो बि बिना तौबा मरी वियो हिनखे बि जन्नत न आहे ज़ानी ज़िना थो करे बिना तौबा जे मरी वियो इनखे बि जन्नत न आहे इनखे बि न रात माफ़ी न मिलंदी मुशरिक
बिना तो बहजे मरी वयो माफी न मिलंद से 5 नंबर में पी मां जो ना फरमान इनके भी माफी न मिलंदी शिरक वडो डो खुदा जी सा जो कसम रब फरमायो इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह फरमाए मुशरिक जे मथा मां अल्लाह जन्नत हराम करे छड़ी मुशरिक जन्नत में न वेंदो खुदा जी सा जो कसम ओ मुसलमानो जनाबे लुकमान हकीम पंहिंजे पुट के वसियत दो करे एड़ी वसियत रब करीम के वणी वई जो रब इन कुरान पाक में सूरत जो नालो ही लुकमान लिखी छॾियो छा तो चवेस अल्लाह अल्लाह साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक साहब दे दावत जनवारो अवा सब डाजा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाइंदा व इज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुवा यइज़ुहु या बुनय्या ला तुश्रिक बिल्लाह इन्न शिरका लज़ुल्मुन अज़ीम मानी करेगा बोलना शो दिलो 27 साल मां वाज़ कयो आ शहीद खालिद महमूद जो रूहानी पुट आया और तभी होने यार असा मुजावर तैयार न क्या ने मुजाहिद तैयार क्या साईं पान भी मुजाहिद साईं मोहम्मद सिद्दीक खुदा जी सा जो कसम खत्मे नबूवत जो परवानो आ सुभान अल्लाह जो आज सबनी की खबर पई त तौहीद वारा ऐं आशिक रसूल कजले खान मुगरी जे गोठ में पिया गजन था मुजाहिद सुभान अल्लाह चवन था बुधो लुकमान पांजे पुत्र के चे तो या बुनैया ओ मुझा पुत्रा जी मुझा बाबा मुझा पुत्र अल्लाह सा के शरीक न कजा शिरक न कजाए पुत्र शिरक तमाम वडो जुल्म वडो डो न कजाए अल्लाह तो सुभान अल्लाह हे भी मुझो आशिक आ वडो चो न सुभान अल्लाह चो न हे पैसा दईयो आ ता के भी इशारो दईयो आ समझो ता न चुप चुप सुभान अल्लाह चो अब तू भी न बस बरती अल्लाह सा कह के शरीक न कजाए पुत्र शिरक वडो डो दई वडो जुल्म मां शिरक जाके जेबो अल्लाह सा पीर के मुल्ला के झंडे के कंडे के कब्र के भाई वार करण अल्लाह भी पुत्र दींदो आ फिलानो भी दींदो अल्लाह भी रोजी दींदो आ फिलानो भी दींदो अल्लाह भी हाजिर नाज़िर फिलानो भी हाजिर नाज़िर अल्लाह भी आलिमुल गैब फिलानो भी आलिमुल गैब रब सा शरीक हो ना ना रब तो फरमाए मुझा सोण के मुझा भाई वार ठाया हम सा शरीक कयो हालांकि मुल्क जो मालिक माल्ला ईना पुत्रन जो मालिक माल्ला मुझी मर्जी जेके धीयर 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 दिया पुत्र न दिया मुझी मर्जी जेके पुत्र ही पुत्र दिया धीउ न दिया मुझी मर्जी जेके न धीउ दिया न पुत्र दिया संड करे छड़ियासे मां न तो चवो मिसाल तौर हिकिड़ो वकी तो बयान कई तो वञाए ॻाल्हि ॿुध आहे जे तौहीद ते ॻाल्हाया त सॼो क़ुरान इन तौहीद सां भरियल मोहम्मद मुस्तफा जे रिसालत ते ॻाल्हाया मोहम्मद मुस्तफा जो
जो अखलाक जो बयान इल्म जो बयान हिल्म जो बयान सीरे जो बयान हुजूर जे अखलाक जो रहमत जो सजी जिंदगी मोहम्मद मुस्तफा सदको वनास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन कुरान में लिखी पया अर्ज करना आयो आया रब तो फरमाए मुल्क जो मालिक माया है बयान दो अल्लाह अल्लाह या गाल कुरान शरीफ में लिखला अब्दुल जब्बार लाड़काने का कोना दिया ऐसे इमाम सिद्दीक जे दावत चढ़वारो कजले खान वारो अवा सब दादा मोहब्बत से सुभान अल्लाह जो तमा अल्लाह दे रहमत जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द यखलुकु मा यशा यहबु लिमन यशा इनासा व यहबु लिमन यशा ذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما देखो दादा सुभान अल्लाह चौदो मूसा कनो मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए मुल्क जो मालिक जमीन जो तो फरम मुझी मर्जी आ जंहिंखे धीअर धीअर ॾिया तू यो लांडा सा न चओ न हां शाबाश रोई तो अल्लाह अकबर है कुरान कुरान ये तो रात मां के लिए जाते वाज कयो अल्लाह जो कसम कुरान पढ़दे पढ़दे रोई कुरान कुरान में जो करन मुझी मर्जी आ जके धीअर धीअर ॾिया मुझी मर्जी आ अग में धीउन जो नालो दो खड़े सुभान अल्लाह कंहिंजो नालो तो खणे धीअर मुझी मर्जी आ जंहिंखे न्याणियूं ॾिया मुझी मर्जी जंहिंखे पुट ॾिया मुझी मर्जी धीउ ॾेई वरी पुट ॾिया मुझी मर्जी मुझी मर्जी आ जंहिंखे सॾ कया आहे मुझी मर्जी आ मूंखां सवा को औलाद ॾियण वारो आई कोन कजले खान जे ॻोठ में अचण वारो अर्ज़ करण आयो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम मुस्लमानो रब सां कंहिंखे शरीक न कर शाबान जी रात या रमजान में उन मुशरिक के माफी न मिलंदी जेको रब सां शरीक दो करे जेको हाज़िर नाज़िर रब के भी समझे ॿियनि के भी समझे आलिमुल गैब अल्लाह भी या नबी भी पीर भी वली भी ना 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 ये न कजो आलिमुल गैब अल्लाह हुआ ये न पुटन जो मालिक अल्लाह हुआ आय हाज़िर नाज़िर अल्लाह मुख्तार कुल अल्लाह रब शरीक कया थई अज कुरान बुधो थई हलिया अज रब का माफी वठ खुदा जी ज़ात जो कसम पदरी शाबान जी रात के रब माफी दई छॾींदो कजरे खान जा नौजवान पको बोड़ो उन माण्हूअ खे भी माफी न मिलंदी जेको पंहिंजे पीउ मां जो ना फरमान अल्लाह अल्लाह इन कुरान पाक में रब पार तो कयो रब जो फैसलो फरमाइंदा वमा कान लिल मोमिनी वला इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा फरमाए के भी मोमिन ऐ मोमिनान ये देगो अल्लाह ऐ अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे उनखे मोटण जो हक़ न आहे हिकु फैसलो अल्लाह जो ॿियो फैसलो मुहम्मद रसूलुल्लाह जो रब पंहिंजो कसम खणींदो चे मोहम्मद जेके तुंहिंजे फैसले खे नथा मञनि उहे मोमिन न आहिनि अल्लाह अल्लाह या गाल भी कुरान में लिखल फरमाइंदा फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा
मोमिन ना है अल्लाह जो फैसलो ॿुधायो मञींदो रब जे फैसले खे मञींदो जेके मञो भई तकड़ो अल्लाह जो फरमाए सुभान अल्लाह शाद साईं मोहम्मद सिद्दीक़ खलकाई असां मौलवी साहब चंदो ने शाद खलकाई सुभान अल्लाह वाकई इस जो इखलास अल्लाह जो फरमाए कुरान में कुरान पढ़ सुभान अल्लाह चओ मां कुरान पढ़ा फरमाइंदा वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा وقل لهما قولا كريما واخفض لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا शान कुरान अज़मत कुरान शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा वक़ज़ा रब्बुका तुझे रब फैसलो कयो आ साईं केड़ो इबादत मुंहिंजी कर अल्लाह ताबुदू इल्ला इया सुभान अल्लाह इबादत मुंहिंजी कर सजदो मुंहिंजो कर रुकू मुंहिंजो कर किन्ने कतरे मां लखन जो लाल कयो तुमाए अवलम यरल इंसान खलकनाहु मिन नुतफा व इज़ा हुवा खसीमुम मुबीन नजर कर ओ इंसान ॾिस त सही केड़ी शइ मां पैदा कयो तमाए वॾाई पो कर तकबर पो कर मामा पो कर किनो कतरो मिन नुतफा अल्लाह करे तो हले मुछड़ के वक्र दई निरते टोप जन मौत बरा जमीनदारी ना किन्ने कतरे मां लखन जो लाल कयो तुमाए यो केड़ी सूरत में यासीन मौलवी मिन नुतफा कतरे किन्ने फइज़ा हुआ फइज़ा हुआ खसीमुम मुबीन अरे पैदा कयो तमाए पेशाब मां किन्ने कतरे मां कपड़े के लगई त पांजो पान नफरत करी खसीमुम मुबीन पत्थरो मुकाबला तो करे अल्लाह भी आए मुला फलाणो भी त घट कोने मुडी मर अल्लाह सा मुकाबला अक्यो मानने मान अलम नजल लहु ऐनैन व लिसानन व शफतैन व हदैनाहु नजदैन अक्यो मानने माए कन मानना माए चप मानना माए हथ मानना माए घुमण मां सेखारियो माए खीर मां प्यारिया माए फ्रूट मां खाराया माए हया कर मुझा मां त जाने ॾिसां थो मूंखे अल्लाह तो नज़र अचे
सब केरा केरा चादो तया दो चो रब जो दर सरे वनी मेलिया दो निर्ल दो कसाई बुढ़ी मर नदी तो मारब तो बमा जन्नत नदी तो माय इबादत मुझी कर मुझो फैसलो तेरे मुने सो ये चाहे दिसो तरम जो मी वसेव सुभान अल्लाह भी चो मोहब्बत सा चो मां जल्दी खत्म दो कया तवज्जो कर ओ मुसलमानों कलमे वारो रब तो फरमाए एकलो फैसलो मुझो यो दई यो फैसलो बुदो ओ नौजवानो रब तो फरमाए मुझो फैसलो यो साईं केड़ो फरमाए बिल वालिदैन इहसाना दादा साईं असांजा सूबे जा अमीर साईं अब्दुल कयूम साहब दामत बरकत नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद हजरत साईं अब्दुल कयूम हाले जवी जिंदा है जमीयत अमरोटी की जमीयत हाले जवी की जमीयत साईं अब्दुल कयूम की जमीयत नारे तकबीर उथी भी करे पंहिंजे अमीर साहब जो इस्तक़बाल कयो नारे तकबीर जेके हाउस में जो सुभान अल्लाह जेके हाउस में सुभान अल्लाह अबा ता सालारो ता हेडो थी अगियो मुझे नबी मेहरबानी तुम भी चुप करे वे हाने यकी तू मानू नता सलमा मानू न सनो मगे मजो नहीं दो वक़ज़ा रब्बुका सुभान अल्लाह अले कहीं मैं जल्दी तो खत्म किया बुदो एकरी आगे पूरी किया चुप मोहब्बत है तो कुरान से मोहब्बत है तो सुभान अल्लाह जो फैसलो मुझो दई दे इबादत मुझी कर व बिल वालिदैन इहसाना छोकरा दा चंदा सब चुप अबे अमा सा सोनो गल पांची इबादत सा गड आखिरी गल अबे अमा सा सोनो गल अबे अमा जी इज्जत कर अबे अमा जो अदब कर अबो जन्नत जो विचो दर थई अबे जो नालो वठी कदन सड न कजाए मुझे मिठे मोहम्मद साईं फरमायो अबे जे अग्या भी न हल जाए हया नथो अचे अबो नथो अचे चवे सो कुराना ना ना मदीने जे मीर फरमायो अबे जो नालो न वठ जाए अबो करे सड जाए कदे भी अबे जे अग्या डाजा न गालाए जा अबे जे अबे सा कदे भी अबे सा मुकाबलो न कजाए जन्नत जो विचो दर थई अम्मा अम्मड़ी अम्मड़ी अम्मड़ जे पेर जे थामा जन्नत रखी थमाए ओ मुजा बानड़ा अम्मड़ जो अदब कजाए वला वमा कान लिल मोमिनी वला मोमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन कहीं भी मोमिन ए मोमिन यानी जे अग्या अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वने त मोटान जो हक ना है ना हे फैसलो इबादत मुझी कर अबे अमा सा सोनो गल बुदो अल्लाह तो जे कसम मोहम्मद तूने रब जो मानो मोमिन ना जे तो तू जो फैसलो न तो मन जागो था मोहम्मद रसूलुल्लाह जो फैसलो रिजर्व फी रिजल वालिदे अबू अमा राजी अल्लाह राजी अबू अमा नाराज अल्लाह नाराज अदबारो ईमान वारो
जी ईमान वारा आयो ईमान जी ना फरमानी के तो जन्नत न मिलंदव अल्लाह का सवाबे जो सजदो के तो जन्नत न मिलंदव अबे अमा जो अदब कयो ईमान वारो हाय कलमो पढ़ियो तव रब जो हुकुम मञो वरी भी अल्लाह ईमान वारा साबियो ॻाल्हाए या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनो आमनू आमिनो बिल्लाहि व रसूलिही ईमान वारो ओ ईमान वारो ईमान वारो सही ईमान वारा दायो ईमान कियो जेको चवण न तो वठे मोमिन थी करे ईमान वारो शराब न पींदो ईमान वारो स्नान कंदो ईमान हुजे तो शराब छो पिए ईमान हुजे तो व्याज छो खाए ईमान हुजे तो बीमा जो ना फरमान छो दे ईमान हुजे रब का सवाबे जालो छो जोगे तंजे करे कलमो पढ़ियो तव हाने चतो या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनो बिल्लाहि व रसूलिही ईमान वारा अल्लाह जे रसूल जे मथा ईमान वाणियो आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफा ईमान वारो पूरे जा पूरा इस्लाम में दाखिल थी वञो आए खुदा जे कसम जेको रब जो हुकुम नथो वञे मुहम्मद रसूलुल्लाह जो चवण नथो वञे इहो दाखिल न गे अल्लाह तो फरमाए आमनु उदखुलू फिस्सिल्मि काफा ईमान वारो इस्लाम में दाखिल थी वञो अल्लाह खणी आयो आया रब तो फरमाए प्यार सा ॻाल्हाए जाए वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा व क़ुर रब्बि रहमुहुमा कमा रब्बयानी सग़ीरा तू तेरा फैसलो कयो आ इबादत मुंजी सजदो मुंजो अबे अमा सा सोणो गल बिनी मां कोई पोड़ो थियो एड़ी गाल दा कन नथी बणई तेज न ॻाल्हाए जाए अबे अमा जे लाइ बाज़ू खणी दुआ घुर जाए रब्बि रहमुहुमा कमा रब्बयानी सग़ीरा अल्लाह मुझे अबे अम्मा जे मथा रहम कर जीअं हिनन मुझे मथा रहम कयो ईमान आणी दो अबे अम्मा जी इज्जत कंदो नबी से मेरा तो मोटे वापस या मोहम्मद मुर उम्मत का अन यकरिमु सला गणन जी अल्लाह आलिम चविन त आलिम जी इज्जत कजो हे दे मोल में अल्लाह जो भाव ना है कूड़ो आहे मां तवा का पुछा तो जेके चवंदा मौलवी के आलिमन के अल्लाह जो भाव ना है ये कूड़ा हन मुझो अल्लाह सच्चो नता गलाए अल्लाह सच्चो है न चवंदो करदा आलिमन के भाव ना वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह जो ते मुखा वधीक केरा जेको सच्चो गल तंजे करे अल्लाह कुरान में चयो मुखा केर दा जन सही केर दा जनी या गल कुरान शरीफ में लिखल अल्लाह अल्लाह साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ेरी साहब जे जलसे ते अचण वारो तमा सब ॾाढा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा जेके ॾाढा सुभान अल्लाह चवंदा मूंसां गॾु मदीने हलंदा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह तो चवे मूंखां ड्रिजण वारा मुंहिंजा आलिम अथव उलमा जी इज्जत कबी माशाअल्लाह मुग़ेरी कौम के सरदार मोहतरम जनाब इज्जत माब जनाब मीर मिठल खान मुग़ेरी के सालाना अजीम शान जलसे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अचण ते दिल जे अता गर इंसान भली कार चऊं था ॾाढा जो सुभान अल्लाह मीर साहब इससे दे मां हथ कढां ॾाढा जो सुभान अल्लाह इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह का ड्रिजण वारा मुंहिंजा आलिम अथव जागो था न केर
आलिम जी भारत कहीं कई सदको वञास मुझो मिठो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मदीने जमील सा मोहब्बत थई त वो हुजूर जो चवण वट मोहम्मद मुस्तफा इमामुल अंबिया फरमायो त आलिम जी इज्जत कयो ओ मुसलमानो नमाज पंज वक्त पढ़ने त मुझो मिठो मोहम्मद मुस्तफा शरीफ होंदो हुजूर जो क्यों चरंदियो जेकरे उलमा जी इज्जत कंदे आए मुझो मोहम्मद शरीफ आंदो जेकरे प्यामा जो अदब कंदे मुझो मोहम्मद राजी थींदो मोहम्मद जेके तू नाराज कीअं तो करे जो मोहम्मद मुस्तफा जे सुन्नत जे मुताबिक तो के पानी पीण न तो वणे हुजूर जा कपड़ा न वणई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खाइण न वणई उन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो रब तो फरमाए वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अल्लाह तो फरमाए मुझा मोहम्मद कसमा मुखे चमकदा तुझे रोशन चेहरे जो तुझे वारण जो न छड़ो तमाय न मुंह मोड़ो तमाय न नाराज थियो आया तुझे ला दुनिया का आखिरत बेहतर अल्लाह वला सौफ युतीक रब्बुक फतरवा मां तो के राजी कंदुसे एनो नीनो माय ओ मुझा मिठा मोहम्मद तू घरंदो वींदे मानींदो वींदुसे चवंदो वींदे मां बख्शींदो वींदुसे वला सौफ युतीक रब्बुक फतरवा राजी कंदो मां दुनिया वारो आत्मा का वडी साईं सभनी नबियन जो रब राजी थे अबू बकर चयो रब राजी थे सहाबा चयो रब राजी थे मुझो सोनो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह मस्जिद के बुखारी ने शाकल रब राजी थे पीरन चयो रब राजी थे कलंदर चयो रब राजी थे भेटाई चयो रब राजी थे दीवान पीर चयो रब राजी थे आल बंदा चवन रब राजी थे मौलाना फजल रहमान कादे जमियत के मानो घट वदा गालाइन बर्दाश्त के वेठो दीन जो पैगाम जो पहुंचाए मुल्क में इस्लामी निजाम जला जो पानत बदोड़े शागल से मुझो रब राजी थे मुझो अमीर मोहतरम हजरत सैयद अब्दुल कयूम दामत बरकत मना लिया उम्र वडी सजो दी सजी रात अले करे काथे जमात जे कम साईं छा गाल जमात दरगाह ते वियो सीधा जमात जो कम कयो अदा जमियत जो कम कयो अदा आलिम जो पैगाम मोहम्मद मुस्तफा जी शरीयत जो निजाम मुल्क में पहुंचाने लाइ कोशिश कयो रब राजी थे आए सिंध अल्लामा राशिद महमूद बेटे रब राजी थे मौलाना मोहम्मद सिद्दीक मुखरी साहब दे रब राजी थे एतरा मानू आया साडे लाइ जवाब ही दो तो मौलवी कुरान पढ़ हाय मोहम्मद शान बुदो रब राजी थे अल्लाह अल्लाह खुदा जी जान जो कसम क्या मजो प्यारे मुझो अल्लाह चोंदो मुझो मोहम्मद राजी थे तो के राजी कंदो तो जने तूने भी के राजी कर नबी जो खाइण न तो वणई पीण न तो वणई लिबास न तो वणई अच्छा मता थी विया न्याण जा हक कहीं वेठो पुटरन जा ओड़े पाड़े जा सब गुनाह माफ थींदा 15 शबान जी रात एकड़ो एड़ो गुनाह जो काबतुल्लाह मा टुबी हणी जो न ज़मज़म मा होई जो वेंदी जो माफ न थींदो केडी भी तौबा कयो रणी कयो सयो केड़ो आ ओ हुकूकुल इबाद जालुन जा हक न्याणे जा हक पुटरन जा हक ओड़े पाड़े जा हक रस्ते जा हक अल्लाह जी मखलूक जा हक न खाए जाए मां खणो न हलंदुस मुझा अमीर मोहतरम स्टेज में मौजूद या बुजुर्ग भी आहिन जेको उन जी भी जेको सो दस्तारबंदी भी थींदी वरी जिंदगी रही तो मुलाकात कभी वमा तौफीकी